हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर सरफराज अहमद शाहानी मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िलो हैदराबाद तरफा पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के मरकजी अगवान शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के बहादुर साथी इनायत अली उमरानी के एक जुड़दू केस में बेगुनाह गिरफ्तार करने खिलाफ शहीद भुट्टो ज़िलो हैदराबाद के अगवान पीरल मजीदानो हाजी फयाज मेमुण अब्दुल मजीद कुरैशी सरफराज अहमद शाहानी जुमन शेख सत्तार भट्टी शहाब शेख मुबारक अरबाब रजब जतोई सजाद अब्बासी काशिफ बागी बिलावल चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब हैदराबाद अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। मुज़ाहिरीन इनायत अली उमरानी ते दाख़िल कूड़नि केसनि MS चांडका ऐं लाड़काणो इंतज़ाम जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे सिपाहियुनि खे हिसाइण लाइ कूड़ा केस दाख़िल कराए रही आहे, पर असां खेनि ॿुधाइण था चाहियूं त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे बहादुर साथी इनायत उमरानी जा हौसला पहिरीं खां बि वधीक बुलंद आहिनि, छाकाणि त हिन पंहिंजे क़ाइद वांगुरु कॾहिं बि झुकणु सिखियो ई न आहे। हिननि वधीक चयो त डॉक्टरनि जी लापरवाही सबबि न्याणी बि इनायत उमरानी जी फौत थी वई, पर हुकूमत डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए वारसनि ते कूड़ो केस दाख़िल करे इनायत उमरानी खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चिताव था ॾियूं त इनायत उमरानी ते दाख़िल कयल कूड़ा केस फौरी तौर ख़त्म करे खेसि आज़ादु कयो वञे, न त शहीद भुट्टो जा कारकुन इंसाफ़ लाइ पुरअमन जदोजहद जो रस्तो अख़्तियार कंदे सॼी सिंध में एहतियात जे दायरे खे वसी कयो वेंदो।